topic, Abdullah every topic. Please मेरे चैनल के सब्सक्राइब करो. Abdullah every topic. तव्हांखे कल ॿुधायो इंशाअल्लाह हम तव्हांखे हर जगह ते हर जगह ते हर मौजू ते हर टॉपिक ते तव्हांखे वीडियो मिलंदी. ॾिसो समाज जा साला ॾिठा आहिनि, तक़रीबन जाम साला ॾिठा आहिनि ऐं टपूं बि थियूं आहिनि. तव्हां डेली कंडे सुमरे ग्रुप में ॾिसंदव त अॼुकल्ह हाणे हिन रोड ते एक्सीडेंट थियो आहे. रोड उहो आहे चंडोलायाड मिल वारो रोड ऐं उन रोड ते मौजूदु आहियां हिन वक़्तु. प्लीज़ बराए महिरबानी डेली तव्हां इहा पोस्ट हिन ग्रुप में ॾिसंदव केरु न केरु पोस्ट कंदो फिलाणे हिन रोड ते एक्सीडेंट थियो आहे. कहिड़ो रोड आहे? चंडोलायाड मिल वटि. इहो रोड न वठिजे ईअं चवंदा. इन करे आउं तव्हांखे हींअर ई चवां पियो इहो रोड न ॾींहं जो वठो न राति जो वठो न सभु रोड न अचो न सभु रोड न वञो. जेसीं ताईं कमाल जी सीज़न हले पई मां तव्हांखे अॻियां बि ॾेखारींदुसि. अचो ही ॾिसो यको रोड ॾिसो केतिरियूं गाॾियूं. ॾिसो हेॾा तव्हां ॾिसो टपूं बि थियूं आहिनि. हिते न ट्रैफिक पुलिस हूंदी आहे न छा कुझु बि कोन हूंदो आहे जेको हिननि टपुनि खे पास करे को बि इंतज़ाम कोन हूंदो आहे. न ॿी आम पुलिस हूंदी आहे जेका गाॾियुनि खे साइड ते करे ॿी गाॾी खे घस ॾे. को बि हिते इंतज़ाम कोन हूंदो आहे. बराए महिरबानी हिन रोड तां न मटिजो. हीअ रोड ख़तरनाक आहे. को बि रिस्क हिन रोड में न खणिजो. ऐं ख़ासि हिन रोड ते आयो आहियां तव्हांखे इहो ॿुधाइण जे लाइ हीअ वीडियो ठाहिण जे लाइ. प्लीज़ सब्सक्राइब करो मुंहिंजे चैनल खे. अब्दुल्ला एवरी टॉपिक. अल्लाह हाफ़िज़.